हिकिड़ो ॿियो काफ़िलो, हिकिड़ो गिरोह इहो जन्नत ॾे वेंदो। फ़रिश्ता हिननि जो इस्तक़बाल कंदा। हिननि जा चेहरा चंड वांगुरु रोशन हूंदा। ॿिए गिरोह जो चेहरो चंड वांगुरु रोशन हूंदा। फ़रिश्ता इस्तक़बाल कंदा, मरहबा चवंदा ऐं पुछंदा मां केरु आहियो? हू बि चवंदा असां नमाज़ी आहियूं। फ़रिश्ता पुछंदा मां जो नमाज़ जो हाल छा हो? हू चवंदा असां अज़ान ॿुधण खां पहिरीं ई वुज़ू करे वठंदा हुआसीं। पहिरीं गिरोह जेको जंहिंजा चेहरा सितारा वांगुरु रोशन हूंदा, हू अज़ान ॿुधी वुज़ू लाइ फ़ौरन उथी वेंदा हुआ। ऐं जंहिंजा चेहरा चंड वांगुरु रोशन हूंदा, हू अज़ान ॿुधण खां पहिरीं वुज़ू करे वठंदा हुआ। सुभान अल्लाह। फ़रिश्ता चवंदा मरहबा, अवां इन्ही ॻाल्हि जा मुस्तहिक़ आहियो कि अवां जन्नत में वञो। वरी टियों गिरोह जन्नत में दाख़िले लाइ ईंदो। हिननि जो मक़ाम ऐं मर्तबो हुसन ॿिन्ही काफ़िले वारा जेका गिरोह वारा अॻियां विया हूंदा उन्हनि खां वधीक ख़ूबसूरत हूंदो। हिननि जो चेहरो सिज वांगुरु रोशन हूंदो। फ़रिश्ता पुछंदा मां केरु आहियो? अवां ॾाढा ख़ूबसूरत आहियो, आला मक़ाम वारा आहियो। हू चवंदा असां हमेशह नमाज़ पढ़ंदा हुआसीं। फ़रिश्ता पुछंदा हुआ जो नमाज जो हाल छा हो? हू चवंदा असां अज़ान थियण खां पहिरीं मस्जिद में अची वेंदा हुआसीं। अल्लाहु अकबर। यानी ॾिसो मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, हिकिड़ो गिरोह जंहिंजा सितारनि वांगुरु चेहरा रोशन हूंदा, हू अज़ान ॿुधंदे ई उथी पवंदा हुआ। जंहिंजा चंड वांगुरु रोशन हूंदा, हू अज़ान ॿुधण खां पहिरीं ई, ऐं जंहिंजा चेहरा सिज वांगुरु रोशन हूंदा, मस्जिद में अची वेंदा हुआ। अल्लाह मूंखे अव्हांखे बि नसीब फरमाए। ॾिसो नमाज़ी केॾी बरकतूं आहिनि, नमाज़ियूं केॾियूं बरकतूं आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो माइट आहे वेझो, तबियत ख़राबु रहंदी, नौजवान, सम्झाईंदोसि नमाज़ पढ़, केॾी केॾी महिल पढ़ंदो हो, थोरो मज़हबी ज़हन रखंदो हो पर नमाज़नि खां थोरो दूर हो। हाणे तक़रीबन 2.5-3 महीने खां हुन ॾाढ़ी बि सजाए वरिती आहे, 5 वक़्त नमाज़ी बि थी वियो आहे। अवां हैरान थींदो, तबियत हुनजी सही थी वई आहे, चेहरो बि सही थी वियो, तबियत बि सही थी, सिहत बि सही थी वई आहे। वीचारो सुकियो पियो, माना चेहरे ते हिकिड़ी अजीब कशिश ऐं ख़ूबसूरती अची वई आहे। हिकिड़ो ॾाढ़ी जो नूर, ॿियो इबादत जो नूर ऐं नमाज़नि जो नूर। हक़ीक़त आहे, आउं पाण किंदा ॾिसी आयो आहियां। हुनजा घर वारा बि हैरान आहिनि, चए थो वाक़ई हक़ीक़त आहे, जेको अल्लाह जो थी वेंदो आहे न, काइनात हुनजी थी वेंदी आहे। जेको अल्लाह जे कमनि में लॻी वेंदो, अल्लाह पाक उनजा कम ठाहे छॾींदो आहे। ऐं जेको नमाज़ पढ़े केॾो ख़ुशि नसीब आहे। सुभान अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहु अकबर। नमाज़ केॾी प्यारी इबादत आहे। जॾहिं नमाज़ी नमाज़ लाइ बीहंदो आहे, त आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जन्नत जा दरवाज़ा हिन लाइ खुली वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं वॾी वॾी अखियुनि वारी हूरियूं हिन जो इस्तक़बाल कंदियूं आहिनि। अल्लाहु अकबर। हज़रत सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रवायत आहे कि नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह पाक ने कोई ऐसी चीज़ फ़र्ज ना की जो तौहीद नमाज से बेहतर हो। यानी अल्लाह पाक अहिड़ी जेकी तौहीद ऐं नमाज का अल्लाह अकबर भली ना हुजे। अगर अल्लाह पाक इनका बेहतर का शे, अगर इससे बेहतर कोई चीज पैदा होती तो जरूर फरिश्तों पर फर्ज करता। यानी फरिश्तों में कोई रुकू में है और कोई सजदे में। अगर इनका बेहतर का शे हुजे तो अल्लाह पाक जरूर फरिश्तन जे मथा फर्ज करे। तौहीद नमाज का बेहतर शे अल्लाह पाक का अब इनका बेहतर ना बढ़ाया। अगर इनका का बेहतर शे अल्लाह पाक बनाया था, जरूर फरिश्ते के मथा कुछ फरिश्ता रुकू में आए नहीं, कुछ सजदे में। असां अल्लाह जा बाना आहियूं, अल्लाह जा। सोहबत जो वॾो असर आहे, सोहबत जो माशाअल्लाह। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, 16 आशिकान सुलह ते इतिकाफ़ कयो माशाअल्लाह। साईं दाऊद भाई जी तरबियत भी कई हूंदी, उम्मीद आहे यकीनन तरबियत कई हूंदी।
ऐं मदनी गुल ॾिना हूंदा, बयानात जो सिलसिलो रहियो हूंदो, इल्म दीन जा हल्का लॻा हूंदा, ऐं इतिकाफ़ वारनि बि सुठी सुठियूं नियतूं बि कयूं हूंदियूं। यकीनन सोहबत जो असरु हूंदो आहे न साईं, सोहबत जो असरु हूंदो आहे। अच्छा, हाणे इस्तिक़ामत कीअं मिले? इस्तिक़ामत नेकियनि ते, नमाज़नि ते नियत कयो मुसलसल सुठी सोहबत में रहंदासीं। मुसलसल कहिड़ी सोहबत में रहणो आहे? सुठी सोहबत। सुठी सोहबत दावत इस्लामी अवां साम्हूं आहे। यकीन कंदो असांखे नमाज़ जी अहिड़ी फ़िक्र हुजे, किथे बि हुजूं, बनी ते, मज़दूरी ते, कम ते, आज़ान ते सभु कमु ख़तमु। मिसाल आमिर रसूल फरमायो, हाणे ड्राइवर गाॾी हलाए पियो, कोच जो ड्राइवर आहे, वैन जो ड्राइवर आहे, कार जो ड्राइवर आहे, मिसाल पैसेंजर जेका गॾु खणंदा आहिनि, नमाज़ जो टाइम ते गाॾी साइड ते करे, अमीर रसूल फरमाए त हुनजी जेकी आहे किराए वारो सिलसिलो वधी वेंदो। इज़त वारी फैमिली चवंदा असां टैक्सी वारे सां गॾु सफ़र कंदियूं, माण्हू चवंदा नी शरीफ़ माण्हू आहे। ऐं जो कोच वारो नमाज़ जो टाइम ते नमाज़ गाॾी साइड ते करे छॾे, इज़त वधंदी घटंदी? वधंदी। अल्लाह माफ़ी ॾे, टायर पंचर थींदो, माण्हू अधु कलाक बीठो, ट्रैफिक जाम ते कलाक बीठो हूंदो आहे। मिसाल जे तौर ते नमाज़ जो टाइम ते सभु कमु ख़तमु, बाबा गाॾी साइड ते, बनी ते हुजूं, कारोबार ते हुजूं, मज़दूरी ते हुजूं, नमाज़ जो टाइम आहे, फौरन नमाज़ पढ़ी पंहिंजी रोज़ी में लॻी वञूं। नमाज़ दोस्त हू भलो आहे जंहिंजी सोहबत में रही अमल में इज़ाफ़ो थिए। इहा ॻाल्हि यादि रखिजो। हाणे दोस्त आहिनि जंहिंजी सोहबत में रही नमाज़ में पुख़्तई अची वञे, दुरूद पाक पढ़ण वारा थी वञूं, अल्लाह जो ज़िक्र करण वारा थी वञूं। हू दोस्त थोरी आहे जेको ताश ॾे वठी वञे, पतंग ॾे वठी वञे, फिल्म ड्रामनि ॾे वठी वञे। अब अञा तर्स इहा त आज़ान आई आहे न, अञा आज़ान आई आहे न, हक़ीक़त ई अञा त आज़ान आहे, हलंदासीं। हुनखे चइबो आहे आज़ान अची वई आहे न, अल्लाह जे मुनादी सॾे छॾियो आहे, हिन खां वॾो सॾु आहे ई कोन्हे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला ने लिखियो आहे, 5वीं सदी जा मुजद्दिदन जॾहिं अज़ान अचे, मुसलमान खे खपे ॿई हथ मथे करे छॾे, यानी सभु कमनि मां हथ, अल्लाह जे मुनादी सॼो आहे। हाणे सुकून सां नमाज़ पढ़े वरी पंहिंजे कम में लॻी वञे। हकीकत में मेरी जिंदगी का मकसद तेरे दी की सरफराजी, मैं इसीलिए मुसलमान, मैं इसीलिए नमाजी।